बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। पढ़ोगे लिखोगे बनोगे नवाब, घूमोगे फिरोगे बनोगे ख़राब। अस्सलाम वालेकुम। पढ़ंदी सिंध त वधंदी सिंध। पंहिंजी सिंध जे मंच तां असीं अवां सां मुखातिब। अॼु हिन प्रोग्राम पढ़ंदी सिंध त वधंदी सिंध में अचण पर ताज़ो ई थरपारकर डिस्ट्रिक्ट में डानू दांधल में असांजे मौज़ूज़ क़ाबिल एहतराम उस्ताद ऐं उस्ताद हिकिड़ो पैगम्बरी पेशो आहे ऐं आउं सम्झां थो त हिकिड़ो मौतबरानो पेशो आहे ऐं आहे बि सही। उन पेशे सां थियल तज़लील, उन उस्ताद सां थियल तज़लील, थियल बदतमीज़ी जे हवाले सां पाण गुफ़्तगू कंदासीं। ऐं उमेदु आहे त मुंहिंजा मोतबर क़ाबिल एहतराम उस्ताद साहिबान ऐं ज़िले जा जेके बि स्टेक होल्डर आहिनि ऐं ख़ुशूस असांजे क़ाबिल एहतराम इल्म ज़ौक़ रखंदड़ शाइर अदीब ऐं तइलीमदान ऐं मोतबर शख़्सियत जेका असांजे ज़िले उमरकोट जी आहे, साईं सरदार अली शाह साहब, बराए महिरबानी हिन अमल जो नोटिस ज़रूरु वठे। हलीम बाग़ी जो नज़म हो त हू लोफर पुट वॾेरे जो। जेकॾहिं हिकु क़ाबिल एहतराम उस्ताद, हिकु पढ़े लिखे उस्ताद जेको समाज लाइ हिकिड़ो रोल मॉडल हूंदो आहे, उन उस्ताद सां जेकॾहिं हाणे आउं इहो लफ़्ज़ हिते चवणु न खपे कि वॾेरे जो पुटु बदतमीज़ी करे ऐं बक़ाया वरी उनखे चवंदा हाणे उस्ताद तव्हां हिन खां माफ़ी वठो। मां सम्झां थो त इहा हिकिड़ी तमामु ग़लति सोच रखंदड़ ग़लति अमल आहे। सभ खां पहिरीं त उन ज़िले जा स्टेक होल्डर जेके बि आहिनि उहे इन मामले ते नोटिस वठनि ऐं उस्तादनि जूं जेके चूंडियल जेके तंज़ीमूं आहिनि ऐं उन तंज़ीमुनि में जेके उतां जा चूंडियल नुमाइंदा आहिनि उन्हनि खे बि एक्टिव थियणु खपे। हाणे हीअ मुंहिंजो बयानु ॿुधंदा त काफ़ी वरी दोस्त ईअं चवंदा त भाई हाणे उस्तादनि खे हिकिड़ो शो हथु अची वियो हलियो, हाणे बसि अचे बणिया अचे कंदा। न, इहो कोन्हे। अॼु विनोद मेघवाड़ सां थियो आहे, सुभाणे राहिब चांडीअ सां बि थींदो ऐं सुभाणे वरी कंहिं ॿिए उस्ताद सां बि ईअं थींदो। सो बीइंग अ गवर्नमेंट टीचर, हिकु गवर्नमेंट जो उस्ताद हुजण जी हैसियत सां बराए महिरबानी जेके बि असांजे समाज में, जेके बि असांजा सोशल वर्कर, जेके बि असांजा शाइर, जेके बि असांजा अदीब, जेके बि असांजे तइलीम सां दिलचस्पी रखंदड़ या तइलीमदान माहिर, मुंहिंजी ॻाल्हि मञा सिहतमंद वॾी महिरबानी उन्हनि जी ऐं उन्हनि खे घुरिजे त उहे आंदा स्क्रीन अचनि ऐं अहिड़े शागिर्द तोड़े अहिड़े बदतमीज़, ऐं सम्झां थो अहिड़े शागिर्द न चवणु खपे, इहा शागिर्द लफ़्ज़ जी तोहीन आहे। छो त शागिर्द हुजे हा त उस्ताद सां बदतमीज़ी न करे हा, शागिर्द हुजे हा त उहो ईअं न चवे हा माण्हुनि जे विच में त मूंखां ई जेकॾहिं माफ़ी वठंदो त ठीकु आहे, जे न त पोइ हिनखे माफ़ु कोन कंदासीं। ऐं इहो जेकॾहिं हिकिड़े असांखे वरी ईअं बि चवंदो भाऊ हिकिड़े मेघवाड़ जी थी वई बदतमीज़ी, हाणे तूं जेको आहे सो ईअं न चओ यार, तूं चांडियो वई ईअं न चओ। न, उहो हिकिड़े पैगम्बरी पेशे सां सलाड़ियल आहे, उहो हिकिड़ो उस्ताद आहे। ही इज़ अ गवर्नमेंट टीचर। चोर जी बि अहिड़ी बदतमीज़ी कोन थींदी आहे, लोफर जी बि एॾी बदतमीज़ी कोन थींदी आहे। हीअ त उस्ताद आहे। इहो उस्ताद उहो आहे जेको 10 ॿार पढ़ाए थो या 5 ॿार पढ़ाए थो, जेके इहे अॻिते पढ़ी लिखी यूनिवर्सिटियुनि ताईं वञी पोइ आला ऐवाननि ताईं असांजा चूंडियल नुमाइंदा बि थींदा आहिनि, ऑफिसर बि थींदा आहिनि, स्टेक होल्डर बि थींदा आहिनि ऐं ॿिया मुख़्तलिफ़ शोबनि ॾाढिया वेंदा आहिनि। सो पढ़ंदी सिंध त वधंदी सिंध। पढ़ंदी सिंध वधंदी बिल्कुलु सिंध। पर जेकॾहिं असांजे समाज में अहिड़ा माण्हू हूंदा जेके असांजे इदारनि जी मालिकी न कंदा, जेके असांजे मोतबर उस्तादनि जो एहतराम अदब हया न कंदा, त पोइ अॼु विनोद जी बेइज़ती थी आहे,
सुभाणे कंहिं ॿिए कंहिं उस्ताद जी बेइज़ती थींदी ऐं पोइ ईअं रोडनि ते बेइज़तियूं थींदियूं उस्तादनि जूं। अॻे ई आउं नादरा में कार्ड ठाराइण वियुसि, सो हुते पटे वाले हिकिड़े चयो त थोरो सब्र कर, जॾहिं त मुंहिंजो नंबर बि हो तॾहिं चई मां थोरो सब्र कर, पोइ ते कराची में त तव्हां वॾा मोचड़ा खाईंदा था वतो रोडनि ते, उते पुछो ई कोन था, हिते चओ था मुंहिंजो नंबर आहे। सो जेकॾहिं ईअं ई थींदो रहंदो त पोइ छा थींदो? पोइ इहे उस्ताद कीअं अॻिते ईंदा? ऐं आउं सम्झां थो त इहो तमामु ग़लति अमल आहे। इन उस्ताद जे लाइ असां तदारक थियणु खपे, इंसाफ़ थियणु खपे, इन ॻाल्हि जो तदारक थिए, इन उस्ताद सां इंसाफ़ थिए। ऐं जेका वीडियो ही तव्हां स्क्रीन ते ॾिसो, हाणे इहा वीडियो ॾिसो। वीडियो में जेके मौजूद आहिनि उहे बि इहो चवनि पिया त इहो उस्ताद इन शागिर्द खां माफ़ी वठे, इहो ग़लति अमल आहे। सो बराए महिरबानी असांजा जेके बि सुलझियल समाज में असांजा रहंदड़ जेके सुलझियल दोस्त आहिनि, पढ़िया लिखिया नौजवान आहिनि, उस्ताद आहिनि, या असांजा तइलीम सां वास्तो रखंदड़ जेके दोस्त आहिनि, शौक़ु रखंदड़ आहिनि, ख़ासि करे ख़ुसूसन असांजे सरदार शाह साहिब खे ऐं ज़िले जे स्टेक होल्डरनि खे, DOs, TOs, डायरेक्टर्स खे बि हथ ॿधी अर्ज़ु आहे त इन अमल जो तदारक थियणु खपे, उस्ताद सां इंसाफ़ थियणु खपे। वॾी महिरबानी।